पाण सिखंदासीं त AI असल में आहे छा। AI यानी आर्टिफिशियल इंटेलिजेंस हिकिड़ो हेल्पर आहे जेको तव्हांखे पंहिंजा कम ईज़ीली करण में हेल्प थो करे। AI छा थो करे, जो तव्हांजी वेबसाइट सभिनि वेबसाइटनि ते वञी तव्हां जेका शइ पुछण था चाहियो, जेका शइ तव्हांखे खपे, उहा वञी उन्हनि वेबसाइटनि ते तव्हांजी रिलेवेंट इंफॉर्मेशन कढंदो। उहा उन में ऑलरेडी स्टोर थियल आहे। तव्हांखे जेका उन मां मालूमात खपे उहा तव्हांखे सवली सिंधी में समराइज़ करे यानी उनजो ख़ुलासो तव्हांखे ॾेई छॾींदो। त हीअ त बेसिक्स। अॻियां इन खे यूज़ करण जा तरीक़ा, इन में पाण पंहिंजी ज़िंदगी में कीअं इन खे इम्प्लीमेंट करे इन मां फ़ाइदो वठी सघूं था। हा, इन खे जेके यूज़ कंदो उहो पंहिंजा कम या ज़िंदगी में 10 गुना ज़्यादा इम्प्रूवमेंट आणे सघे थो। उन खां अलावा अगरि तव्हां को बि बिज़नेस कारोबार कयो था या का बि सर्विस ॾियो था, त पोइ तव्हांजे लाइ AI खे सम्झणु, तव्हांखे उनजी बेसिक्स अचणु ज़रूरी आहे। छो जो दुनिया चेंज थी रही आहे तेज़ी सां, ऐं तव्हांखे जेकॾहिं दुनिया सां गॾु हलणो आहे, तव्हांखे दुनिया जा उसूल सिखणा ई पवंदा। चलो नेक्स्ट वीडियो में पाण सम्झंदासीं त AI जा टाइप्स छा आहिनि ऐं उन्हनि खे कीअं इस्तेमालु करे पंहिंजी ज़िंदगी में आसानी आणे सघिजे थी। थैंक यू।